मुझा दोस्तों इन कुरान जला सबका पहरियों अल्लाह ताला पंहिंजे हबीब जे सीने खे चूमियो। मूसा कलीमुल्लाह खे तौरात मिलियो पर कीअं काठ जे तख़्त ते लिखियल हुयो। रब उन खे कोहे तूर ते घुरायो जबल तूर सेना ते रब फरमाए चिल्लो कमाए 40 ॾींहं इबादत कर। जॾहिं 40 ॾियारा मूसा कलीमुल्लाह जबल तूर जे चोटी ते वेही रोज़ा रखिया नफ़ल पढ़िया इबादतूं कयूं। उन खां पोइ हज़रत मूसा खे तौरात मिलियो पर तख़्तुनि ते लिखियल हुयो उहा भरी वधी मथे ते खणी आयो पर क़ुरान खे रब तख़्तीअ ते न ॾिनो। क़ुरान खे रब काठ जे फरहन ते न ॾिनो। क़ुरान खे रब मदीने वारे वीर जे सीने ते नाज़िल कयो। क़ुरान जी आयत नाज़िल थींदी अम्मा आयशा सिद्दीक़ा साहिब फरमाईंदी हुजूर कॾहिं मुंहिंजे गोद में आराम पिया कंदा हुआ। मुंहिंजे गोॾे ते साईं जो मथो मुबारक रखियल हूंदो हो ऐं हुजूर जन आरामी हूंदा। अचानक क़ुरान जी आयत नाज़िल थींदी हुई। अम्मा साहिब फरमाए थी त मूंखे एॾो वज़न महसूस थींदो हो जो मां सम्झंदी हुयसि ॼण को चपल मुंहिंजे गोॾे ते अची वियो हुजे। एॾो वज़न सिकिल क़ुरान जे नुज़ूल थियण जो हुजूर जे वजूद अतहर ते क़ुरान नाज़िल थींदो हो। क़ुरान मामूली शइ नाहे। लो अंज़लना हाज़ल क़ुरान अला जबल लरअयतहु ख़ाशिअन मुतसद्दिअन मिन ख़शियतिल्लाह। हबीब हिन क़ुरान खे जेकॾहिं जबल ते नाज़िल कयूं हा त जबल पहण पुरज़ा पुरज़ा थी रेज़ा रेज़ा थी वञे हा। क़ुरान जे अंदर वो पावर आहे, क़ुरान जे अंदर वो ताक़त आहे पर अल्लाह ताला क़ुरान खे साल बणाए जिनमें जिब्रील कुरान खड़ी ईंदो हो न हुजूर जन में जिब्रील सां गॾु तकिड़ो तकिड़ो पढ़ंदा हा नथा को अखर घटि वधि न थी वञे मूंखां को लफ़्ज़ विसरी न वञे। रब फरमायो त हबीब जल्दी न कर क़ुरान असां था लायूं उन जी हिफ़ाज़त बि असां कंदासीं। सनुक़रिउक फला तंसा तोखे मां रब पाण पढ़ाईंदुसि ऐं अहिड़ो पढ़ाईंदुसि गुज़ारे न सघंदे। सुभान अल्लाह। हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम खे हुक्म मिलियो त महबूब तव्हां क़ुरान पढ़ण में जिब्रील पढ़े थो तव्हां जल्दी न कयो। क़ुरान खे इत्मीनान सां ॿुधो। तव्हांजे सीने में क़ुरान खे मां रब पाण चिटे पहिरियों पहिरियों ज़मीन ते जॾहिं लथो त सीने मुस्तफ़ा खे रब चूमियो। सुभान अल्लाह। यो सीने मुस्तफ़ा मजा ज़बाने मोहम्मद मुस्तफ़ा मजा। हज़रत अबू बकर ॿुधो अबू बकर याद कयो। हज़रत उमर ॿुधो उमर याद कयो। सहाबा किराम कमो पेश 1.25 लाख सहाबी हुया उहे मुस्तफ़ा करीम जा समा सिधा शागिर्द हुया जन मदीने वारे साईं का क़ुरान सिखियो पढ़ियो ऐं सीने में सांडे सहाबा किराम ताबईन के पढ़ायो ताबईन ताबईन के पढ़ायो। यो सिलसिलो हलंदो आयो। अज तव्हां जे ॻोठ में जेको हाफ़िज़ तव्हां के क़ुरान पढ़ाए थो जेको आलिम तव्हां के क़ुरान पढ़ाए थो इन आलिम जो सिलसिलो उस्तादी जो सिलसिलो मदीने वारे मीर सां जुड़ियल आहे। सुभान अल्लाह। तव्हां जो उस्ताद जेको तव्हां जे ॻोठ में वेठो आहे मौलाना अहमद अली सिकंदरी इन मौलाना अहमद अली जो उस्ताद हूंदो उन जो वरी उस्ताद हूंदो उन जो उस्ताद हूंदो हलंदे उन जो उस्ताद को असाबी हूंदो असाबी जो उस्ताद मदीने वारो। जेकॾहिं तव्हां क़ुरान पढ़ो था न उन वक़्त में तव्हां मोहम्मद करीम सोने नबी जे शागिर्दनि में शामिल थी वञो। तव्हां स्कूल में पढ़ो कॉलेज में पढ़ो तव्हां मैट्रिक कयो इंटर कयो एमए कयो एलएलबी कयो वञी पीएचडी कयो यूनिवर्सिटी में वञो ॿाहिरी दुनिया में पढ़ो पर मुस्तफ़ा जा शागिर्द न थींदो पंहिंजे ॻोठ में क़ुरान जे हाफ़िज़ वटि वई क़ुरान पढ़ो था मदीने वारे साईं जा शागिर्द थी वियो। ऐं जंहिं सीने खे
अल्लाह ताला कुरान जे लाइ चूंडींदो आहे न उन सीने तां दोज़ख जी बाहि हराम उन वजूद तां दोज़ख जी बाहि हराम लो जुइल फी इहादिन मा तरक जे चम जे अंदर कुरान समाइजी वियो उन तां दोज़ख जी बाहि माफ़ा यानी जे वजूद में कुरान हिफ़्ज़ थी वियो इन वजूद तां जहन्नम जूं बाहियूं